हेठियनि नालनि मंझां कहिड़ा नाला हेठि ॾिनल तस्वीर खे ज़ाहिर कंदा? सो सभ खां पहिरियों नालो आहे क्वाड्रिलेटरल। क्वाड्रिलेटरल जो मतिलबु हूंदो आहे हर उहा शिकिल जंहिंमें चारि पासा हुजनि। सो जेकॾहिं पाण हिन शिकिल खे ॾिसूं त हिन में चारि पासा आहिनि। सो ही तस्वीर क्वाड्रिलेटरल आहे या चौकुंडो आहे। उन खां बाद में पाण वटि लफ़्ज़ आहे पैरेललोग्राम। छा पैरेललोग्राम बि हिन तस्वीर खे चई सघिजे थो? सो पैरेललोग्राम जे लाइ जेका शर्त आहे उहा इहा आहे त हुन जा आम्हूं साम्हूं वारा पासा पाण में पूर विछोट हुजनि, जंहिंजे करे पाण हुनखे पूर विछोट पासो चौकुंडो चवंदा आहियूं। जेकॾहिं पाण हिन तस्वीर जो सही नमूने सां मुआइनो कयूं त असांखे ख़बर पवंदी त हिन तस्वीर में हर कुंड 90 डिग्री जी आहे, जंहिंजे करे ही जेके पासा आहिनि उहे पाण में आम्हूं साम्हूं वारा पासा पूर विछोट थियो पवनि था। सो छाकाणि त मथे बि वरी 90 डिग्री मौजूदु आहे ॿिन्हिनि पासनि में। सो इन जो मतिलबु इहो थियो त ही ॿई पासा बि यानी मथियों पासो ऐं हेठियों पासो इहे ॿई पासा बि पाण में पूर विछोट थी वेंदा। सो ही पासो ऐं ही पासो इहे बि पाण में पूर विछोट आहिनि। सो जॾहिं पासा पूर विछोट हुजनि त असां हुनखे पूर विछोट पासो चौकुंडो या पैरेललोग्राम चवंदा आहियूं। इन खां बाद में पाण वटि लफ़्ज़ आहे ट्रेपेज़ाइड। छा ट्रेपेज़ाइड बि हिन तस्वीर जे लाइ लफ़्ज़ इस्तेमालु थी सघे थो? सो ट्रेपेज़ाइड खे ॿिनि डेफिनेशन सां ॾिठो वेंदो आहे। कुझु माण्हू सम्झंदा आहिनि त ट्रेपेज़ाइड में घटि हिकिड़ो पेयर हुजे, यानी ॿ अहिड़ा पासा हुजनि जेके हिक ॿिए सां पूर विछोट हुजनि, घटि में घटि, वधीक बि थी सघनि था पर घटि में घटि हुजनि। सो हिकिड़ा माण्हू छा सम्झंदा आहिनि त एट लीस्ट वन पेयर ऑफ पैरेलल लाइन्स या साइड्स। जॾहिं त ॿियनि जो ट्रेपेज़ाइड जे बारे में ख़्यालु इहो आहे त ट्रेपेज़ाइड में एग्ज़ैक्टली हिकिड़ो ई पेयर हुजे, यानी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ॿ पासा अहिड़ा हुजनि जेके पाण में पूर विछोट हुजनि, इन खां वधीक न हुजणु घुरिजनि। हाणे इहो इन ते मुनहसिर आहे त पाण कहिड़ी वज़ाहत ॾिसूं था। जेकॾहिं पाण एटलीस्ट वन पेयर वारी वज़ाहत ॾिसूं था त इन जो मतिलबु ही जेको शेप आहे इहो ट्रेपेज़ाइड आहे। पर घणा तणा माण्हू एग्ज़ैक्टली वन पेयर वारी डेफिनेशन खे सम्झंदा आहिनि या इन डेफिनेशन मां ट्रेपेज़ाइड खे ॾिसंदा आहिनि। उन्हनि वटि ट्रेपेज़ाइड जी कुझु हिन नमूने जी शिकिल आहे। सो हिन नमूने जी शिकिल में जेकॾहिं असां ॾिसूं त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ॿ अहिड़ियूं साइड्स आहिनि जेके पूर विछोट आहिनि या पाण में पैरेलल आहिनि। ऐं इहा ई तस्वीर आहे जेका ट्रेपेज़ाइड तौरु पंहिंजे किताबनि में यानी दर्सी किताबनि में ॾिनल आहे। सो इन जो मतिलबु इहो थियो त जेका पंहिंजी दर्सी किताब आहिनि उहे बि एग्ज़ैक्टली वन पेयर ऑफ पैरेलल साइड वारी जेकी वज़ाहत आहे उनखे सपोर्ट कनि था। सो इन जो मतिलबु इहो थियो त पाण हिन खे अगरि दर्सी किताबनि जी डेफिनेशन या वज़ाहत सां ॾिसूं त ही ट्रेपेज़ाइड नाहे। हा, पर जेकॾहिं पाण दर्सी किताबनि खां हटी करे जेके कुझु मैथमेटिशियंस जो ख़्यालु आहे उन वज़ाहत सां असां ट्रेपेज़ाइड खे ॾिसण जी कोशिशि कंदासीं त पोइ ही शिकिल बि ट्रेपेज़ाइड बणिजी वेंदी। सो हाणे पाण फ़िलहालु इन खे ट्रेपेज़ाइड नथा चऊं। उन खां बाद में पाण वटि ॿियो लफ़्ज़ आहे रोम्बस। सो रोम्बस जेको आहे उहो हिन शिकिल जे लाइ इस्तेमालु थी सघे थो या न? सो रोम्बस जी डेफिनेशन या वज़ाहत इहा आहे त रोम्बस जूं चारई साइड्स पाण में बराबरि हूंदियूं आहिनि। सो ही जेका शिकिल आहे इहा रोम्बस आहे। सो इन डेफिनेशन जे या इन वज़ाहत जे तनाज़ुर में अगरि हिन शिकिल खे ॾिसूं पाण त ही शिकिल रोम्बस नथी नज़रे। छाकाणि त हिकु त पाण खे को अहिड़ो नंबर न मिलियल आहे या लेंथ न मिलियल आहे साइडुनि जी जंहिंसां पाण इहो ॾिसी सघूं त कहिड़े पासे जी केतिरी लेंथ आहे। पर जेकॾहिं पाण हिन तस्वीर खे ॾिसूं त ॾिसण सां पाण खे लॻे थो त सिर्फ़ु हिन जा ॿ पासा पाण में बराबरि आहिनि, मथियों ऐं हेठो, ऐं पासनि वारा जेके पासा आहिनि उहे वरी पाण में बराबरि आहिनि। सो इन जे करे ही रोम्बस न थींदो। सो पाण हिनखे रोम्बस न कंदासीं। उन खां बाद में पाण वटि लफ़्ज़ आहे रेक्टेंगल, जंहिंखे पाण सिंधी में चवंदा आहियूं मुस्ततील। सो ही मुस्ततील आहे या न? सो मुस्ततील हर उन पूर विछोट चौकुंडे खे चवंदा आहियूं जंहिंजी हर कुंड 90 डिग्री जी हुजे। सो ही मुस्ततील आहे यानी ही रेक्टेंगल आहे। उन खां बाद में पाण वटि आहे स्क्वायर या चौरस। छा हिन शिकिल जे लाइ चौरस जो लफ़्ज़ इस्तेमालु थी सघे थो या स्क्वायर जो लफ़्ज़ इस्तेमालु थी सघे थो? सो उन जे लाइ पाण स्क्वायर खे सम्झंदासीं त स्क्वायर आहे छा। स्क्वायर बुनियादी तौर ते रोम्बस ई हूंदो आहे, बसि हुन में हिकिड़ो फ़र्क़ु हूंदो आहे त हुनजी हर कुंड 90 डिग्री जी बराबरि हूंदी आहे। सो सादनि लफ़्ज़नि में पाण इहो चई सघूं था त स्क्वायर या चौरस बुनियादी तौर ते मख़सूस क़िस्म जो रोम्बस आहे। सो उहो रोम्बस जंहिंजी हर कुंड 90 डिग्री जे बराबरि हुजे उनखे पाण स्क्वायर या चौरस चवंदा आहियूं। सो जेका शिकिल पाण खे हिते मिलियल आहे अगरि हिन शिकिल खे पाण ॾिसूं त हिनजी हर कुंड 90 डिग्री जे बराबरि आहे। पर जॾहिं पाण पासनि खे ॾिसूं था त पासा अणबराबरि आहिनि। सो इन जे करे पाण हिनखे स्क्वायर न चवंदासीं। सो ही जेका शिकिल पाण खे मिलियल आहे इन शिकिल जे लाइ पाण टे लफ़्ज़ इस्तेमालु करे सघूं था। हिकिड़ो क्वाड्रिलेटरल यानी चौकुंडो, ऐं ॿियो पैरेललोग्राम यानी पूर विछोट पासो चौकुंडो,
ऐं टियों आहे रेक्टेंगल या मुस्ततील। सो ही क्वाड्रिलेटरल बि आहे, पैरेललोग्राम बि आहे ऐं रेक्टेंगल बि आहे।